तवा जो रब बड़ो शान कयो मानू खणी तवा के छापी समझन पर जेको असा के मुर्शिद मशहूरन वारे आल बैत जो अदब सिखारियो हां यार हां भेज मशहूरन वारा सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह त सैयदन जे हवेली दे भी न सदा तया बेअदबिया असा जे सारे सिंध सूबे के अंदर बलक सारे पाकिस्तान में जेकले सैयदन जे शान जी रूशनास कराई त सरदार मशहूरन वारे सैयद पान सबक बैठे पढ़ायो एकड़ो सैयद आयो साईं माके ये पंजा कपड़ा लाहे दे त मां कया हाज़र साईं पान गोड घुरायो लाख सलवार लाथो परियाण लाथो दस्तार मुबारक सब उन सैयद खे दिनो समझो धानी सैयद समझो त निकरंदो सुबार फकीर मारींदा साईं मशहूरन वारे के अर्ज कई त साईं हाने मां तो को कपड़ा लारायन तो मुखे कपड़ा देना ने सैयद जादो समझी करे पर तुझा फकीरन जो अखियूं गाड़ियूं ने मुखे मारींदा पाण फरमाए तो हलियो वञ मां झले तो छजान तो के न मारींदा पाण हुक्म फरमाए तो खबरदार मता के सैयद जे मथो अख मेरी कया मारे छनी तो साम तरका तो कडी छनी तो साम सब फकीर बस करे वेई रहा वरी बियो एकड़ो सैयद हो असुर जो साईं मियां साईं भांग ॾिनी लाउड लगल हुंदा हा वॾा मां मथे ते कुरान खणी या गाल तो क्या तो वो सैयद हुयो भी शियो और उतो भगो इडी का अजान जो आवाज जी कशिश थी ता जो मान सुबह जी नमाज जी साईं मशहूरन वारे जे कढ वनी पढ़ा सियारो हुजे डकंदो आयो जड़ी मल साईं जे कढ नमाज पढ़ियो पाण ॾिठऊं जमायत दे त पांजे लोई मुबारक लाए फकीर के चई त इया इने के यो सैयद थी वारो कर भेणे सी लगो थस वाह सही बात जो कसम खणी तो मां तवा के जमा सैयद के लोई तमिली सैयद पो तो मोकला डाडो खुश थियो जड़ी मल लोई खणी हलो फकीर लगस कढ 10,000 ताई भी फकीरन पैसा चस हाने जी लोई दे चई लख जो भी साईं वारी लोई न वाह वाह हां सही आ या सुजाना पर एकड़ो सैयद आयो साईं जे दरगाह शरीफ थे साईं ने जी इज्जत कई आदर भा कयो चई हाने छा तो चवेस मौली साहब चई जी मुजा साईं ए जेड़ो तुजो सा जवान जो नालो बुधो तेड़ो डिठो से साईं बस दुआ ता जी खपे पर चई एकड़ो मुजो अंगलड़ो अथई मन चो चई मां भंगड़ी पियंदो आया मुखे या भी घुराए दे त मां पिया साईं चयोस कि बिला ए असा जे दरगाह शरीफ को पर लाशारन जो गोठा इयो मड़े रंगड़ो राज इते हलंदो आ पो उतो ता यो पूरो करे अचो चई त न ओने मां न वेंदुस मां के हित घुराए दे दरगाह ते हाज़ुर साईं पाण हेडी डाड़ी वारे फकीर के मोकलिया बावन जो भंग वठिया भंग आई दरगाह ते वो डंडे कूडे में घोटी सैयद पीती टिक्यो रात जो थले ते खट मुबारक विझी बिस्तरो भलो सैयद के दई साईं चुस्त साईं ने माके इजाजत हाने मां वञा घर दे जे हा सोना हाने तू भली वञ वडी तुजी मेहरबानी साईं व्या हवेली ते अधरात जो टाइम थियो और हवेली जो वडो जको गेट दरवाजो वा मस्जिद नो इते दाहू पर दाहू एड़ियो तू जड़ो के दाड़ो लगे त अल्लाह वारन के रात जो निंद्र हुंदी काने का उनिया मल साईं जन तहज्जुद जे नमाज ते उठया जा बैठे कुछ पढ़ियो फिर त वज़ाइफ त उते सडु कयो साईं सडु कयो साईं वडन पांजे नीगर के नाले मिठा जियो साईं जे वारो कर दरवाजे ते तकड़ में पाजो घणो करे त रड़ियूं थियूं वजन सैयद सा फकीर न बिड़ाए वारो कर साईं भी उठया अचे दरवाजो खोलियो साईं नाले मिठो तो चवे त माउस अलूर निंद्र में देर थी वई उथण में जेस ताईं उथस कयुस साईं माखो अग में दरवाजे ते पाता दरवाजो खोली दिसे त सैयद ऊंधा मुना कई बैठो धाड़ धाड़ लगी पई तस ओ साईं अल्लाह जो नालो थी तो सा फकीर बिड़िया आहिन साईं तू बस कर जी चवंदे थी कंदुस चई मां सा फकीर न बिड़िया न मां सा नानो मदीने वारो बिड़ियो
ओ साईं अल्लाह जो नालो थी माखे माफ कर तू वे माखे निंड वरतो मदीने वारो साईं नानो आयो माखे अचे कई त तोखे लज शर्म न थो वजे मुझे गुलाम के अचे तकलीफ में भी तो थी सो साईं अल्लाह जो नालो थी माखे माफ कजाए साईं मौली साहब साईं अचो साईं असा तोखे माफ क्यों से पर उन्हीं जलवे इयो रंगुला तो जो उन्हीं डी को सैयद भंग भी छडी शराब पियण छडियो चरस पियण छडियो साईं को जिक्र वरतई दाढ़ी अचे वई तहज्जुद गुजार पड़जी सुभान अल्लाह निगाह मर्द मोमिन से बदल जाती है बाबा कोरी मोची को हुजे उन्हीं के भली लताड़ उन्हीं को भली बूथ फेरा है पर यार जे को सैयद अचई त पेरे पैजा से सब कुछ मिलंदो यो कुरान ते को माच हाय हाय अल्लाह हाँ यार हजरत इमाम हुसैन अली मकाम आयो बड़े शान हमारो हुसैन सदके हुसैन वाह हुसैन जे वास्ते हजरत सखी सुल्तान बाबू तो फरमाया बदा आशिक सोई हकीकी जहड़ा कत्ल माशूक दे मन्ने हूँ इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े सही तलवारा खन्ने हूँ जित बलवे के राज माही दे लगे उसे बनने हूँ पर सच्चा इश्क हुसैन अली दा हजरत बाहू सिर ने वे राज न फन्ने बेशक बेशक मगर आशकन चौतन मोहम्मद मुस्तफा जे तरसंदो गोलो गदागर कर नथो चाहा तको औलिया आलिम या तवंगर कर न घुरजे जाए जन्नत जी न घुरजे हाज़ाए कौसर ओए इश्क मुस्तफा सुभान अल्लाह अरे वाश को तमाजे इश्क के सलामा जबे तो न घुरजे जाए जन्नत जी न घुरजे हाज़ाए कौसर फकत ज़ियारत सुहणे सरदार जी मूले मुकर्रर कर वाह आमीन वाह सही वाह वो पछाड़िए में चाहिए त नथो चाहा कलंदर कर वाह वाह सही वाह नथो चाहा कलंदर कर नथो चाहा सिकंदर कर पर सनाई के सनागर आई नबी जे दर जो नौकर कर हां यार हाथ मथे करे सुभान अल्लाह न चाहिए हाने ऐलान कराया थी हाने वरी एड़ो तो शेर बुधाया जो पाणे जाने तो सुभान अल्लाह चवदे जबे तो त नथी जे इश्क अरबी जो त कलमे जो पढ़ण केड़ो वाह वाह हदायत आलम सा सुभान अल्लाह इश्क यो थी सोना जबे तो त नथी जे इश्क अरबी जो त कलमे जो पढ़ण केड़ो अडे नथी सिक जे मदीने जी त काबे दे वजण केड़ो वाह वाह तू आलिम बा अमल आही तू साहब वा शरीयत जो पर नथी जे हुब हबीबन जी त शरीयत ते हलण केड़ो हां सही तू सूफी बा सफा आही तू साहब वा तरीकत जो पर नथी जज्बो मोहब्बत जो त तस्बीह ते गणन केड़ो हां हां वाह जी तो चवे त तू मजनू जे मिसल शैदा शफी जे शौक में थी वञ अरे फिदा थी दर मोहम्मद जे बिए दर ते रुलण केड़ो वाह वाह हो जे त नबी जे नात में बेशक अनीसा शेर चवंदो कर बिना उल्फत मोहम्मद जे लिखण केड़ो पढ़ण केड़ो है वाह सही वाह वाह जा लफ्ज़ क्या बात है वाह सही वाह हाने ये एडा आशिक ये सब मुश्किल मुशरिक और बिदअती और जहन्नमी थिया बाकी तमा थोड़ो मुल्ला वे तो बेचता दे अल्लाह से फरमाई दो दा सद मा पाजे यार के कयो हो पर जे सब आया है नो हिन सबनी जो नालो मोहम्मद आ त हिनन जे हिसाब किताब वाला दफ्तर न खोल जो बगैर हिसाब किताब जे सब जन्नत दी वने
और यो सरकार मदीना जे ज़ात बाबरका जो अदब आ जो एक यो सरदार मशहूर वारो ताजदार थी गुजरियो जे मोहम्मद के नाले मिठे सजो नाले मिठो सजो मैं तो कहनी मोहम्मद सजीदा है ये जो नालो उधर मोहम्मद सजीदा मोहम्मद भी ना मोहम्मद आयो तो सही कुर्बान वजह मुझे सही तुझे अदब बताऊं बेशक जे मैं तो मोहम्मद जो नालो रखियो पाण फरमा तो मोहम्मद न सजो नाले मिठो सजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नालो मिठो आ ताजे करे यो मिठो आ पोइ हिकिड़े आश के शहर चयो आ इहो शहर हमेशा सजननि जूं दिलियूं ठारींदो आहे दुश्मननि जूं दिलियूं सारींदो आहे हुन चयो आहे त दोनों आलम में तुझे मतलूब कर आराम है तो उसका दामन थाम ले जिसका मोहम्मद नाम है